तव्हांखे ॿुधायूं त लाला ब्रिज जो नालो तब्दील करे सखर बैराज छो रखियो वियो। सिंध हाई कोर्ट लैंसडाउन पुल वारे केस में सेक्रेटरी सकाफत खे सुभाणे ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तारीख़ी विरसे तौर सुञाणप रखंदड़ लैंसडाउन पुल जी ख़राब हालत वारे केस में सिंध हाई कोर्ट सखर बेंच में जस्टिस सलाहुद्दीन पवर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ते बदल बरुकनी बेंच ॿुधणी कई। ॿुधणी दौरान दरख्वास्त गुज़ार सोहेल मेमन, डीसी सखर तारिक शहजाद थाई, आर्कियोलॉजिस्ट कासिद मला, चीफ इंजीनियर सखर बैराज सरदार शाह ऐं ॿिया पेश थिया। सखर जे चइनी पासनि खां क़दीमी तारीख़ी विरसा मौजूद आहिनि। लैंसडाउन पुल जी बहालीअ वारो कमु शुरू कयो वियो आहे। आर्कियोलॉजिस्ट कासिद मला जो अदालत में इहो चवणु हो। तफ़सील ॿुधाइण लाइ असां लाइन ते मौजूद आहे सखर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मोरड़ो महर। जी मोरड़ो महर, ॿुधणी जे हवाले सां वधीक अपडेट कंदा। जी बिल्कुल, सिंध हाई कोर्ट सखर बेंच लैंसडाउन पुल की खराब हालत बाबत जो है सेक्रेटरी कल्चर के सुभाणे ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। तारीख़ी विरसे तौर सुञाणप रखंदड़ लैंसडाउन पुल की खराब हालत वारे केस की सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे जस्टिस सलाहुद्दीन पवर और जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ते बदल बरुकनी बेंच ॿुधणी कई। ॿुधणी दौरान दरख्वास्त गुज़ार सोहेल मेमन, डिप्टी कमिश्नर सखर तारिक शहजाद थाई, आर्कियोलॉजिस्ट कासिद मला, चीफ इंजीनियर सखर बैराज सरदार शाह ॿिया पेश थिया आहिनि। उन दौरान आर्कियोलॉजिस्ट कासिद मला जी तरफ़ां अदालती कमरे में स्क्रीन से जो है लैंसडाउन पुल अरोड़, लाखन जो दड़ो, बखर जो किलो, सतिन जो आस्थान, सखर बैराज ऐं ॿियनि तारीख़ी विरसनि बाबत जो है ब्रीफिंग ॾिनी वई आहे। उन दौरान कासिद मला अदालत के ॿुधायो त सखर जे चइनी पासनि खां क़दीमी तारीख़ी विरसा मौजूद आहिनि। लैंसडाउन पुल जे बहाली जो कमु शुरू कयो वियो आहे, जंहिंते जस्टिस सलाहुद्दीन पवर जे तरफ़ां रिमार्क ॾींदे चयो त सखर साउथ एशिया जो क़दीम तरीन शहर आहे। बैराज जो लाले जो नालो तब्दील करे सखर बैराज छो रखियो वियो? असांखे नाला तब्दील करण जो वॾो शौक़ु आहे। सखर हेरिटेज कमेटी ज़िले इंतज़ामिया, रेलवे, कल्चर डिपार्टमेंट गॾिजी पुल जे बहालीअ जो कम कन। जस्टिस सलाहुद्दीन पवर जे तरफ़ां लैंसडाउन पुल ऐं ॿियनि जेके तारीख़ी विरसनि जी ख़राब हालत आहे उन बाबति सेक्रेटरी कल्चर खे सुभाणे ज़ाती हैसियत में पेश थियण जो हुकुम ॾींदे ॿुधणी मुलतवी कई आहे। जी ठीकु आहे मोरड़ो महर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।